नाज़रीन, हर साल जियां हिन साल भी हैदराबाद में ॿिनि ॾींहनि वारे लाहौती मेले जूं समूरियूं तैयारियूं मुकमल थी वयूं आहिनि ऐं मेले में माण्हुनि जी आमद शुरू थी वई आहे। हैदराबाद क्लब में थींदड़ लाहौती मेले में मेन म्यूज़िक जे लाइ ॿ वॾा स्टेज सजाया विया आहिनि जिन ते सिंध जा ऐं मुल्क जा सूफ़ी फ़नकार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा। मेले में मेहरान यूनिवर्सिटी समेत सॼी सिंध मां नौजवाननि जो वॾो अंग अचणु शुरू थी वियो आहे। लाहौती मेले जा अपडेट वठूं था सीनियर जर्नलिस्ट ऐं एंकर पर्सन ख़ालिद चांडियो साहब खां। जी ख़ालिद साहब, अपडेट कजो त हिन साल लाहौती मेले जी शुरूआत कीअं थी आहे? लाहौती मेले जी जेका ख़ुसूसियत आहे उहा इहा आहे त लाहौती मेले जी हिकिड़ी सॼी क्रीम मौजूदु आहे सॼी सिंध जे अंदरि। जेके सैफ समेज जा फॉलोअर्स आहिनि, फैन आहिनि, उहे सैफ समेज जे तमामु वॾी हाइप छकांदी शाह खे ॻाए थो। सैफ शाह हिकिड़ा सूफ़ी कलाम ॻाए थो। नतीजे में जेको यूनिवर्सिटीज़ जे अंदरि सिंध जी यूथ घणी अट्रैक्ट थिए थी ख़ुशूसन सैफ ॾांहुं ऐं सैफ जे मेलनि ॾांहुं, लाहौती मेले ॾांहुं। वॾा फ्लेवर्स आहिनि, सॼी सिंध जा सूफ़ी फ़नकार लथल आहिनि ऐं तमामु शानदार तरीक़े सां अॼु पहिरियों ॾींहुं गुज़रंदो ऐं वॾो क्राउड मौजूदु हुजे थो हिन लाहौती मेले जे अंदरि। सुहिणा सुहिणा स्टॉल सजाया विया आहिनि, ॿ मेन स्टेज सजाया विया आहिनि जिते परफॉर्मेंस थींदी। हिकिड़े स्टेज ते सॼी सिंध जे हर गादीअ जा, हर दरगाह जा जेके सूफ़ी फ़क़ीर ॻाईंदा ऐं तसव्वुफ़ खे ॻाईंदा, ऐं ॿिए तरफ़ मेन स्टेज आहे जिते सैफ पाण परफॉर्म कंदो ऐं सिंध मां सॼे मुल्क मां आयल जेके फ़नकार आहिनि उहे परफॉर्म कंदा। असां कोशिशि कंदासीं त SS न्यूज़ ते तव्हांखे 2 ॾींहं जूं सभु रिकॉर्डिंग्स ऐं सॼो मेलो सुठे तरीक़े सां जेको आहे सो ॾेखारियूं। अस्सलामु वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं रहंदो मेलो हिन साल? उम्मीद आहे सुठो रहंदो। मतिलबु हिन दफ़ा इलाही कल्चरल शयूं पियो थियनि त उम्मीद आहे इंटरनेशनल लेवल जा माण्हू अचनि पिया। मतिलबु जेका परफॉर्मर्स आहिनि त वधीक माण्हू ईंदा। हाणे ईअं थींदो की कल्चरल शयुनि सां गॾु ॿियूं जे मॉडर्न शयूं आहे उहे बि गॾु इन्वॉल्व थींदियूं त वरी सुठो इम्प्रेशन ठहंदो। त जॾहिं बि लाहौती मेलो थींदो आहे त उहे जेके सिंधी माण्हू हूंदा आहिनि उहे घणा अट्रैक्ट थींदा आहिनि। त माना जीअं सिंधी सूफ़ी राग जीअं सैफ समूह जे थी वियो, उनजे सॉन्ग्स वग़ैरह उन सां माण्हू जाम अट्रैक्ट थींदा आहिनि ऐं माण्हू घणा ईंदा आहिनि अहिड़े मेले ते जाम इंजॉय करणु। लाहौती हिकु पीस ऐं कल्चर उन जो मैसेज ॾिए थो जिथे पूरी मुल्क जा जेके आर्टिस्ट आहिनि उहे गॾु थियनि था ऐं जिथे तव्हांखे न सिर्फ़ु सिंध जा आर्टिस्ट पर पूरे पाकिस्तान जा आर्टिस्ट मिलंदा। त हीउ मेलो असांखे जेको मैसेज ॾिए थो उहो हिकु पीस जो ॾिए थो। मेहरान यूनिवर्सिटी जी, मैंने रिसेंटली ग्रेजुएशन कंप्लीट किया वहाँ से। क्या कॉन्सेप्ट से आप समझे? स्टॉल भी इतना खूबसूरत है आपका और लाहौती मेले का क्या कॉन्सेप्ट है आप समझे? अच्छा, बेसिकली लाहौती मेला हर साल हैदराबाद में होता है। लाहौती में काफ़ी ज़्यादा ऑडियंस आ रही होती है, तो उसके लिए हम लोगों ने यहाँ पे अपना स्टॉल सेटअप किया है। हम अपने बेसिकली सर्विस प्रोवाइड करते हैं, स्टिचिंग सर्विस, एम्ब्रॉयडरी सर्विसेज घर बैठे हम लोगों को प्रोवाइड करते हैं। हम लोग हैदराबाद में कोटरी और जामशोरों में ये सर्विसेज प्रोवाइड करते हैं। क्या मैसेज जाएगा यूथ के लिए? यूथ के लिए यहाँ पर आई गेस डिफरेंट बिजनेसेस हैं जहाँ पे वो आके सीख सकते हैं, इनकरेज हो सकते हैं कि हम नेक्स्ट लाहौती में हमको भी आना है, हमें भी कुछ करना है। तो सिर्फ घूमने के लिहाज से नहीं है, कुछ सीखने के लिहाज से भी है। इसलिए लाहौती मेला उनके लिए थोड़ी बहुत इंपॉर्टेंस तो रखता है ताकि वो और ज़्यादा एम्पावर होके जाए कि ये लोग कर सकते हैं तो नेक्स्ट लाहौती में मैं भी कर सकता हूँ, अपने आप को रिप्रेजेंट कर सकता हूँ डिफरेंट बिजनेसेस के थ्रू। क्या डिस्प्ले किया आपने? हम लोगों ने कुछ प्रोडक्ट्स डिस्प्ले किए हैं वैसे, लेकिन हम लोग अपने स्टार्टअप को रिप्रेजेंट करने आए हैं यहाँ पे। जी, हमारा स्टार्टअप है NIC की तरफ से फंडेड, इवेंचुअली नाम है हमारे स्टार्टअप का। आपने कभी लाहौती मेला पहले अटेंड किया है? नहीं। कैसे यूथ एक्टिविटीज़ तो अटेंड की होंगी, किस तरह क्या मैसेज आएगा समझ रहे हैं इतने बड़े इवेंट का? इवेंट का मैसेज वैसे यही जाना चाहिए कि एक लर्निंग एक्सपीरियंस होता है हर किसी के लिए, लोगों से बात करना आता है और भी बहुत सारी चीज़ें आती हैं, तो ऐसी जगहों पे आना चाहिए आई गेस। क्या डिस्प्ले किया है? हम वैसे तो डिफरेंट प्रोडक्ट्स कर रहे हैं लेकिन ब्रांड को अपने रिप्रेजेंट कर रहे हैं। इवेंट अलाए बेसिकली हमारा जो स्टार्टअप है NIC जामशोरों में, हम उसे रिप्रेजेंट करने आए। लेकिन हमारा स्टार्टअप असल में इस किस्म का है कि ऐसे आपको करना पड़ता है। अगर कोई भी इवेंट प्लान करना होता है तो आपको हर एक के पास जाना पड़ता है, फोटोग्राफर अलग से करने पड़ते हैं, ये बहुत सारी चीज़ें करनी पड़ती हैं। अगर आपको एप्लीकेशन के थ्रू ये सारी चीज़ें मिल जाएं कि आप अपनी ऐप खोलें और उसके अंदर आपको पता चले अच्छा ये फोटोग्राफर है इतने में तस्वीर खींच देता है, ये केटरर है इतने में काम कर देता है, तो कितनी आसानी हो जाए कि आपको घर बैठे सारी चीज़ें मालूम हो जाए। तो ऐसी एप्लीकेशन है जो हम बना रहे हैं और वो जल्दी आपके मोबाइल फ़ोन्स में आ जाएगी। ये बहुत अच्छा इम्पैक्ट होगा और स्टार्टअप्स के लिए तो बहुत ही अच्छा है क्योंकि हमें बहुत एक्सपोजर मिल रहा है। यहाँ पे 10 साल से ये चल रहा है तो बहुत ही एक अच्छा इवेंट है, सक्सेसफुल चल रहा है, तभी अभी तक चल रहा है। यूथ जो तमामु वॾी पार्टिसिपेशन जेका आहे सा उहा लाहौती मेले में ही पंहिंजो जेको ही स्टॉल आहे
इहो यूनिवर्सिटी मेहरान यूनिवर्सिटी मां ही स्टूडेंट्स आहिनि जेके डिस्प्ले कए वेठियूं आहिनि ही मुख़्तलिफ़ नोटिफिकेशन्स ते ऐं जेको असांजो आहे सॼो टेक्नोलॉजी जे हवाले सां कमु उहो ॾेखारनि पियूं। ईअं मुख़्तलिफ़ स्टॉल आहिनि सॼे मेले जे अंदरि तव्हांखे नज़र अचनि पिया। मेन स्टेज मूं तव्हांखे ॿुधायो आहे जिते परफॉर्मेंस थींदी, सूफ़ी फ़क़ीर ॻाईंदा, होॾां मेन स्टेज ते सैफ पाण ॻाईंदो, वॾा वॾा आर्टिस्ट ॻाईंदा। वॾी ख़ूबी इहा आहे त सभु राइटर्स, अदीब, कॉलमिस्ट, मीडिया पर्सन्स सभु जा सभु जेके आहिनि से उहे हिन मेले खे तमामु घणो एंटरटेन कनि था। कोशिशि कंदासीं त SS न्यूज़ ते तव्हांखे असां जेके बि लाहौती मेले जे हवाले सां 2 ॾींहं जा सेशन्स आहिनि ऐं 2 ॾींहं जूं एक्टिविटीज़ आहिनि ऐं जेको बि मेलो आहे उहो तव्हांखे सुठे तरीक़े सां ॾेखारियूं।